अरे यार हल हलूं बोतारा विया ॻोठ में इलेक्शन खटण खां बाद में हल हलो उन खां नौकिरी वठी अचऊं हली। हाँ यार वाकई ॻाल्हि सही रोकड़ी हल त हलूं नौकिरीअ सां माण्हू को कम जो ई कोन्हे ऐं वांदो वेठो आहे। नौकिरी मिली रोज़गार खुली वेंदो। हाँ बाबा सफ़ा सुञ ते वेठा आहियूं हल हलूं बोतार नौकिरी ॾींदो साईं ताज़ी ताज़ी इलेक्शन खटे आयो आहे। वाकई ॻाल्हि यार सही ॾिनी असां वोट बि ॾिना ॻोठ रंग वोट वठी ॾिनासीं हाणे त कुझु ख़्यालु कंदो ई असांजो। हाँ बाबा हाँ बिल्कुलु हल हल हलूं जल्दी कर वॾेरो निकिरी न वञे मसत आयो आहे। बोतार साईं बाबा छा हाल आहे ख़ुशि आहियो बाबा साईं नौकिरीअ जे लाइ ॿुधोसीं त ॻोठ में वॾेरो आयो आहे इंटरव्यू वठे थो महिरबानी करे भला असां इंटरव्यू वठो को ऑर्डर वार्डर ॾियो त को रोज़गार न लॻूं हाली त सफ़ा सुञ घर करे वई हाली। वालेकुम सलाम भाउ हाणे ईअं कयो हिकिड़ो फ़िलहालु वञे हिकिड़ो इंटरव्यू हिकिड़े खां वठां बाद में ॿिए खां वठंदुसि पोइ जेको पास वियो त ऑर्डर हुनखे ॾींदुसि। ठीकु आहे बोतारा साईं ठीकु आहे बोतारा साईं पोइ ईअं कयो शुरूआत में मुंहिंजो इंटरव्यू वठो हुन खां बाद में मारे दोस्त खे तव्हां भली चयो ॿाहिरि बीहे वञी। अब हाणे ईअं कर मां हिन खां अॻु में इंटरव्यू वठां पोइ तोखां बाद में वठां थो फ़िलहालु तूं ॿाहिरि वञ। ठीकु आहे वॾेरा भले तूं हिन खां सुवाल कर मां ॿाहिरि इंतज़ारु कयां थो। ठीकु आहे तूं बसि ॿाहिरि बीह हली वॾेरो ईअं सम्झो साहब मूंखां सिर्फ़ु 10 मिंटनि में इंटरव्यू वठंदो हुन खां बाद में तोखां वठंदो तूं ॿाहिरि बीह हली। अब ईअं कर तूं हिनखे फ़िलहालु तूं वञो गॾु वञ ॿाहिरि छॾे आ बाद में अचु तोखां इंटरव्यू वठां थो मां। ठीकु आहे बोतारा साईं मां हिनखे ॿाहिरि छॾे थो अचां हुन खां बाद में मां अचां त पोइ तव्हां मुंहिंजो इंटरव्यू वठो। साहब मां अची वियुसि हलियो। अचे नी बाबा। जी जी साईं अची वियुसि हाणे मूंखां इंटरव्यू वठो। हाणे तोखां मां पुछंदो 3 सवालनि जा जवाब जेकॾहिं उहे जवाबनि में तूं 3 में पास वे त तुंहिंजी ऑर्डर पको आहे जेकॾहिं उहे 3 सवालनि में तूं पास न वे त ड्यूटी तुंहिंजी कान थींदी। साहब मूंखां तव्हां 3 सुवाल पुछो जेके तव्हां 3 था चओ मूंखां 10 सुवाल पुछंदो त मां जवाबु ॾींदुसि छाकाणि त मां सफ़ा बेरोज़गार वेठो आहियां तव्हां सुवाल पुछो मां पाण ई जवाबु ॾींदुसि। अब पहिरियों सुवालु इहो अथई त असांजे मुल्क जो नालो छा आहे। साहब सफ़ा सवलो सुवाल पुछो तव्हां असांजे मुल्क जो नालो आहे पाकिस्तान। सही। ॿियो सुवालु इहो आहे त असांजे पाकिस्तान जो मौजूदु सदर कहिड़ो आहे। साईं इहो बि सफ़ा सवलो सुवाल पुछो तव्हां असांजे मुल्क पाकिस्तान जो हिन वक़्तु सदर आसिफ अली ज़रदारी साहब आहे। सही ज़बरदस्त। हाणे अहम सुवालु अथई आख़िरी अमेरिका जे अॻूणे सदर जो नालो छा आहे। साईं अमेरिका जे अॻूणे सदर जो नालो आहे डोनाल्ड ट्रंप। ज़बरदस्त तुंहिंजा सुवाल ज़बरदस्त सही निकिता तूं हाणे तुंहिंजी नौकिरी पकी थी वई तूं जॉइन कर वञी हाणे दोस्त खे मोकिल। हो जमालो मूंखे नौकिरी मिली वई। तोखे नौकिरी मिली वई दोस्त भला इहो ॿुधा तोखे कहिड़ा सुवाल कयाई। हाणे तोखां पुछंदई 3 सुवाल पहिरें सुवाल जो जवाबु ॾिजांसि पाकिस्तान ॿिए सुवाल जो जवाबु ॾिजांसि आसिफ अली ज़रदारी ऐं आख़िरी सुवाल जो जवाबु ॾींदासीं 3 जो डोनाल्ड ट्रंप पोइ बि तुंहिंजी नौकिरी पकी जल्दी अच त हलूं गॾु। अब अचे वे। जी भाउ हाणे तोखां पहिरियों सुवाल थो पुछां त असांजे मुल्क जो नालो छा आहे। असांजे मुल्क जो नालो आहे पाकिस्तान। ज़बरदस्त। हाणे ॿियो सुवालु इहो अथई त पाकिस्तान जे मौजूदु सदर केरु आहे हिन महिल। असांजे मुल्क जो हिन महिल मौजूदु सदर आसिफ ज़रदारी। ज़बरदस्त। हाणे तोखां अहम आख़िरी सुवालु अथई इन में जेकॾहिं तूं पास वे त तुंहिंजो बि ऑर्डर पको आहे। हाणे तोखां आख़िरी सुवालु इहो आहे त पुटु कंहिंजो आहीं। वॾेरा असांजे पीउ जो नालो आहे डोनाल्ड ट्रंप।